भोतारा मां के मुबारक हुजन। खैर मुबारक से खैर मुबारक तव्हां खे मुबारक हुजे। खैर मुबारक भोतार। अवां अल्लाह कयो चूंडियो खटे हाणे वज़ीर थिया हाणे गासां गरीबन जी बि सार संभालींदा हो का नौकरी ॾियारियो भोतार। बाबा अवां त असांखे वोट ई न ॾिना आहिनि। अवां त खाबी दुर वारनि जा वोटर हुआ। न न साईं असां त तव्हांजा वोटर आहियूं ऐं वोटर हुयासीं ऐं हेल बि अवां खे ई वोट कया आहिनि भोतार साईं। मुर्शिद जो कसम आहे। बाबा अवां खे राज़ी करण लाइ मुर्शिदनि खे मिनतूं करणी पयूं। तव्हांखे ख़बर आहे त इन में असांजो केॾो ख़र्च थियो हूंदो। हाणे चओ था त नौकरी ॾियो। बाबा किथां आणी नौकरियूं? हा नौकरियूं थींदियूं त बिल्कुलु हाज़िर आहियूं ॾींदासीं बिल्कुलु ॾींदासीं। पर भोतार साईं असां मिसकिन माण्हू त खानदानी तौर ते तव्हांजा वोटर आहियूं। असांजे खानदान तव्हांजे खानदान खे पे वोट ॾिना आहिनि भोतार। हाणे असां मिसकिननि मां ईअं हथ त न कढो जी जी भोतार। जी साईं जी साईं गोरपट सरकार भोतार साईं साईं गोरपट सरकार जी 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 ॻाल्हाए पियो सर। हा 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 अवां को फिक्र भोतार साईं अवां को फिक्र न कयो। हा हा पब्लिक असां मां मुतमिन आहे ऐं अवां मां मुतमिन आहे। हा सर बिल्कुलु बिल्कुलु अवां को फिक्र ई न कयो। इजो पहुचसि ठीकु आहे ओके अचां पियो अचां। साईं असांजी त ॿुध भोतार साईं। भोतार साईं हीउ कहिड़ो ज़ुल्म आहे? गुज़िरियल 40 सालनि खां असां वोट ॾींदा था अचूं भोतार त असांजी ॿुधनि ई कोन था पिया। हीउ कहिड़ो कीस आहे कहिड़ो बगदाद आहे असां सां इंसाफ़ केरु कंदो? हीउ त ज़ुल्म आहे निसोरो हीउ त ज़ुल्म आहे निसोरो। खुश है चंगो अल्लाह तव्हां ठीकु आहे खुश है बाबा खुश है साईं अल्लाह तव्हां खुश है चंगो ख़ैर साईं हुकुम कयो। साईं असांजो बि मसइलो हल करियो त असां तव्हांजा थोराइता रहंदासीं। साईं अवां त बिजली ॾियण जे वादे ते वोट ॾिना हुआ ऐं अवां जी ज़िद ते मूं हिकिड़े ॾींहं में ट्रांसफार्मर ऐं बिजलीअ जा पोल लॻाया। तव्हांखे ख़बर आहे इन में मुंहिंजो केॾो ख़र्चु थियो हूंदो। हाणे अवां खे सिर्फ़ु बिजली मिलंदी ॿियो कुझु बि न। पर साईं जी जी साईं साईं अस्सलाम वालेकुम जी 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 वज़ीर आला सिंध साहब जी 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 साईं ॻाल्हायां पियो मां ॻाल्हायां पियो। हा हा पहुचां थो मां हींअर सर बसि इजो पहुचसि सर इजो पहुचसि। कहिड़ो हाल आहे ख़ुशि चङो भला ख़ैर तबियत ठीकु आहे साईं हुकुम। भोतार साईं अवां त ॻोठ जे माण्हुनि खे रोड ठाराए ॾियण लाइ वाइदो कयो हाणे त माशाअल्लाह वज़ीर आयो। बाबा अवां त पैसा वठी वोट ॾिना हाणे छा जा रोड छा जा तरक़ियाती कम असांखे उहे वॾा कम बि त पूरा करणा आहिनि न। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो हुन में केॾो पैसो ख़र्चु थियो आहे। भोतार साईं असां पैसा वरिता ई न आहिनि। जी जी साईं साईं वज़ीर नसीम साहब हा 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 सर अवां को फिक्र न कयो। हा हा बिल्कुलु बिल्कुलु हा हा अचा पियो सर हा हा बिल्कुलु बिल्कुलु हा 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 तव्हां फिक्र न कयो। हलो बाबा
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾियो ख़बर अदा साहब किथे आहे? साहब त निकिरी वियो। साहब निकिरी वियो आहे। गाॾी त साहब जी हीअ बीठी आहे। बाबा अहिड़ी साहब वटि 2-3 गाॾियूं आहिनि बाबा, उहो निकिरी वियो पंहिंजे कम सां। साहब त आहे ई कोन। साहब चए त साहब हलियो वियो आहे। वेठो आहे कूड़ थो ॻाल्हाए, कूड़ थो ॻाल्हाए। साहब आहे ई कोन। असां वोट ॾेई हिननि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। वोतार साईं, तोखे इहा ख़बर न आहे जंहिं वोट जे ज़रिए तूं मुल्क जे आला इक़्तिदार ते पहुतो आहीं इहो केतिरो क़ीमती आहे। हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे जेको वोट असां भोतारनि खे ॾियूं था उन वोट जे तलवार सां भोतारनि जो कंध बि लाहे सघूं था ऐं मुल्क जे आला इक़्तिदार ऐं सुहिणे वतन जा मालिक थी सघूं था।